नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ढिलियार में कणक जे कांगड़ी खे अचानक बाहि लगी वई है। बाहि सबब उस्ताद हाकिम समेजो जो 250 मण बोह सड़ी रख थी वियो है, जॾहिं त गुलहसन इंगुरजो जे 7 हारियुनि जा घर सड़ी रख जो ढेर थी विया आहिनि। घरनि में पियल नियाणियुनि जो ॾाज, अनाज, घर में पियल समूरो सामान सड़ी रख जो ढेर थी विया आहिनि। मुतासिरनि में सघन कोली, लाखो कोली, सरवण कोली, कृष्ण कोली, प्रभु कोली, डूंगर कोली ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठाण खिपरो फायर ब्रिगेड खे इतला करण बावजूद फायर ब्रिगेड अमलो ॻोठ न पहुची सघियो। ॻोठाण पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में मसरूफ़ है। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार आहिनि। मुतासिर सरहदी वारनि खां माली सहायता की अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।